ज़िला रिपोर्टर ॾाम शुरू मोहम्मद सफ़र सेवाणी भान सईदाबाद दाइम ब्रांच शाख दिल शाख जे आबादगारनि जो पाणीअ जी हथरादू खोड़ ते आबपाशी अमले ख़िलाफ़ इंडस हाईवे रोड ते धरणो टायरनि खे बायूं शदीद नारेबाज़ी। आबादगार अगमाण मंजूर हुसैन जमाली रेस रहमतुल्लाह लुंड मेवो खान जमालीदीन मोहम्मद शोरो कामरेड बदरदीन पवन ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इंडस हाईवे रोड ब्लॉक कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां आंदाहींदे छो त दादू केनाल मां पाणी चोरी थी रहियो आहे। भान दाइम ब्रांच जे मुंड ते आबपाशी अमलदारनि पारां गरी रिश्वत एवज़ पाणी हथ सां चोरी करायो पियो वञे, जंहिं सबबि पुछड़ी जे आबादगारनि जे करोड़े रुपयनि जा फसल तबाह थी रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह खां नोटिस जी अपील कहिड़ी सूरत में कई वञे ऐं संदसि वटि हाणे अख़्तियार न आहिनि रहिया, जंहिं सबबि हाणे चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट खां मामले ते नोटिस जी अपील कजे थी। सैद मुराद अली शाह वॾो वज़ीर हुजण बावजूदि पाणी नथो ॾेई सघे, जेका इलाइक़े जे अवाम सां तमामु वॾी नाइंसाफ़ी आहे। एहतिजाज कंदड़नि में मंजूर जमाली मेवो जमाली ऐं रहमतुल्लाह लुंड जो चवणु हो त असांजे इलाइक़े में पाणी जी हथरादू खोड़ ख़तमु करे पाणी फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में वहाड़ CM हाउस जो घेराव कंदासीं।